एसएसपी ठठो डॉक्टर मोहम्मद इमरान खान न्यासी पारा कम्युनिटी पॉलिसिंग मुतालिक पुलिस स्टेशन मीरपुर साकरो में खुली कचहरी मुनक़िद कई वई, जंहिंमें ठठे ज़िले के पुलिस अमलदार शहरिन वरियंग में शिरकत कई। इलाइक़े वासियुनि एसएसपी आॾो शिकायतुनि जा अंबार लगाए छॾिया। मुख़्तलिफ़ शहरनि मंशियात चोरियुनि फुरनि बाबति शिकायतूं कयूं ऐं शहर में सीसीटीवी कैमरा लॻाइण जी अपील कई। साफ़ी बिरादरी धावेजी में साफ़ी हफ़ीज़ जोखियो ते एटीसी जो केस दाख़िल थियण बाबति एहतजाज कयो। एसएसपी ठठो डॉक्टर मोहम्मद इमरान खान न्याज़ी मुख़्तलिफ़ शिकायतुनि जा जवाब ॾींदे चयो आहे त आईजी सिंध ऐं सिंध हुकूमत ठठे ज़िले जा चूंडियल नुमाइंदा हिक ई पेज ते आहियूं त ठठे ज़िले मां मंशियात जो ख़ात्मो आंदो वञे। हुननि चयो त जंहिं ते कार्रवाइयूं जारी आहिनि, जंहिंमें काफ़ी मंशियात फरोशनि खे हाफ ट्राई कयो वियो आहे। मंशियात ख़िलाफ़ क्रैकडाउन जारी रहंदो ऐं हिन मीरपुर साकरो शहर में सीसीटीवी कैमरा लगाइण जो ऐलान पिणु कयो। एसएसपी ठठो सहाफ़ी बिरादरी खे यकीन ध्यानी कराईंदे धावेजी जे सहाफ़ी मथां एटीसी जे दाख़िल केस ते जांच टीम डीसीपी मीरपुर साकरो जी अॻवाणी में तश्कील ॾेई छॾी आहे, जेका शफ़ाफ़ जांच कंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची